झंडो उनजे छाती में खड़ो करे अज़मत मुस्तफ़ा जा नारा हणी करे ये चो त अज जे लफ्ज़न में त लब्बैक या रसूल अल्लाह चई करे उनके जन्म रसीद करे लही पयो शाम जे टाइम ते उहद जे मैदान जे जंग जो वायो कुछ तब्दील थी वयो जेडी मल तब्दील थी वयो फार जे विच में पयो उते शहीद थी वयो जंग जो टाइम खत्म थी वयो पांजे पांजे लाशन के गोलण जो टाइम अची वयो हज़रत साद बिन अबी वकास पांजे यार के गोलण लगो सभिनी चयो त ए साद तुजो यार काडे वयो हज़रत साद चयो मुखे खबर आ त मुजो यार काथे मिलंदो मुखे खबर आ त मुजो यार काथे मिलंदो हज़रत साद बिन अबी वकास दुश्मनन जे उन जगह ते दिसे त सभिनी जलाशत पया मगर अब्दुल्लाह बिन जैश जो लाश न है मालूमात करे थो दिसे थो त हिकड़े जवान जे जिस्म जो अंगो अंगो अलग करे जी लड़ी ठाहे मिलाद जे इश्क में सिंगारो थई काफरन पांजे सीने में सिंगारो हज़रत साद बिन अबी वकास तो चवे उन जिस्म जे बूटी मां मुझे मुस्तफा जे मोहब्बत जो नारो लगदो रहो अल्लाह जे वहदानियत जो नारो लगदो रहो हज़रत साद बिन अबी वकास जे के चवण लगो ओ मुझा दोस्तो कल शाम सा बिनी दुआ घुरी हुई मुजी भी रब दुआ कबूल कई दिल्ला बिन जहश जी भी रब दुआ कबूल कई मा फातिह जरूर हां मा खासी जरूर हां पर पांजे पांजे यार जे इन शहादत ते नाज तो कया तो आए अब्दुल्लाह तू साद खां भी खटी वे गुलामन जी अज़मत उन ही जंगे उहद में मुझा दोस्त हिकड़ो हुजूर जो साबिया जेके 12 तीर लगा हन पेट में पेट फाटी पयो आ जे वक्त में दिसन था त लाश मथा पया हन लाशन के खड़न था दिसन था त अन्या जिंदगी जी उम्मीद मौजूद आ सहाबा डोड़ी आया जो त हुजूर फरमायो त मुजो रबिया काथे आ मुजो रबिया काथे आ अचे कन में जो रबिया तोखे मुस्तफा याद करे रहियो आ कोने लथो लगे तमा यार ते पहुंचदुस अगर मुझी हिकड़ी गाल जरूर बुधो मुझा मुस्तफा के अर्ज कजो ओ मुझा आका मुखे माफ कजा या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुखे माफ कजा महबूब हिफाजत जो हक अदा करे को न सगसे पांजे सहाबा के तो चवे ता मुजी गाल याद कजो हथ पहुंचण न दीजो अगर दुश्मन जो हथ पोतो त कयामत में मुजो रब तवा जो कोई उज़्र कबूल को न कंदो ही केर होया दा जो हुजूर जा दीवाना होया जवाब जो ही केर होया हुजूर जा आशिक होया तमा अर्ज पे कयो थोड़ो पोइते मोटी हला अल्लाह इब्राहिम अलैहिस्सलाम का ऐलान करायो मत तई रहंदा या को न रहंदा जवाब दियो रहंदा या को न रहंदा गालायो रहंदा या को न रहंदा जे रहंदा तो हे लभंदा काथे जो काबे जे साम हो लभंदा मैदान अरफात में लभंदा मुज़दलिफा में लभंदा मक्के जे गलन में लभंदा छो त ऐलान थिया उन काबे जे दीदार सुने जे ऐलान वारा कयामत ताईं कोन खुटदा जे अम्मा आमिना जे लाल जो ऐलान रब्बे ज़ुल जलाल फरमायो आबुदा उन जा दीवाना काथे खुटदा लेकिन सवाल पंहिंजी जगह ते इब्राहिम अलैहिस्सलाम जे ऐलान वारा दीवाना काथे मिलदा चौका बे जे सामो मिलदा मक्के जे धरती ते दा जो कायनात जे ज़र्रे ज़र्रे में मिलदा कायनात जे ज़र्रे ज़र्रे में छो ऐलान करण वारो रब्बुल आलमीन जला ऐलान कई ओ सुनो रहमतल लिल आलमीन 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 दिल चवे थी त अञा खोलिया पर का अहिड़ी फक़त एतिरो न हुयो चंद्र
चंद्र भी पांजी हदर पांजी जगह छड़े करे उन जो मां हिते कोन बीहंदुसि छो नथो बीह जे मूंखे भी मुस्तफा जे कदमनि में पहुचो। अल्लाह मुंहिंजा दोस्तो हे जेको सिज ॾिसो पिया हे जेको सिज ॾिसो पिया साइंसी तहकीक तव्हां कयो 13,05,000 ज़मीनूं ॻंढियो 13 लख गढ़ियो पो भी सिज वडो आ पो भी सिज गाला पो भी सिज पर जे जो नालो शम्स मुनीरा रोशनी ॾियण वारो सिज केॾी महिल रोशनी ॾींदो आ जो ॾींहं में रोशनी ॾींदो आ हिकड़ो आसमरम मुनीरा ओहो चंद्र भी रोशनी ॾींदो आ कॾहिं ॾींदो आ चौरात जो ॾींदो आ मौला हिकड़ो तुंहिंजो आसमान जो सितारो ॾींहं जो दुनिया खे रोशन करे हिकड़ो तुंहिंजो सितारो रात जो रोशन करे हू हूंदो आ त हू न हू हूंदो आ त हू न मौला करे ॾींहं खे भी रोशन करे। अल्लाह फरमायो हा हा ओहो मौला केरा अल्लाह फरमायो सिराजम मुनीरा ओहो सिराजम मुनीरा जेको ॾींहं जो भी रोशन कंदो आ रात जो भी रोशन कंदो आ ज़मीन ते हलण वारन खे भी बख्शराईंदो आ जेको ज़मीन ते हलण वारन जो भी दर्द महसूस कंदो आ कब्र में सुतलन जो भी दर्द महसूस कंदो आ ज़मीन ते हलंदड़न जो भी मुश्किलातूं मां रब खां माफ़ कराईंदो आ तक़वा खां माफ़ कराईंदो आ। मुझा मदीने जा मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सहाबा सां गॾिजी वञन था पिया हिकड़े मुकाम खां गुज़र थियो मुकाम खां गुज़र कंदे हुजूर जे सवारी ते सवार उहा सवारी बीही रही मुझा महबूब सवारी तां लथा ब कबरूनन जे दरमियान में हुजूर बीठा सहाबा के फरमायो सामो वण बीठो आ इन जी साई लकड़ियां टारी खणी अचो हिकड़ी लकड़ी खे ब टुकड़ा कयो हिकड़ो टुकड़ो हिकड़ी कबर ते रखियो हिकड़ो टुकड़ो हिकड़ी कबर ते रखियो कहे रखे जो इमामुल अंबिया रखियो जवाब दे कहे रखियो जी हजारों अगरबत्तियों बार सुन्नत जो सवाब कोन मिलंदई हिकड़ो गुलाब जो गुल रख का साई टारी रख तो हुजूर जे सुन्नत जो सवाब मिली जी मुझा दोस्त मां तोखे इए न चयो त तू अगा न असा के न गालो वरी किए जुमलो मुजो रब तो सा बेराजिया मुझो रब मूसा राजिया मुझो रब सब सां राजिया मुझो रब सब सां राजिया बाकी को अमीर को गरीब किस्मत जी बाजिया यार किस्मत जी बाजिया मुझो सुनो तो सां राजिया मुझो यार मूसा राजिया तो कहिड़ी अमीरी फकीर दे छिकियो फकीर काडे सजण साईं जे गुलाम तोखे बुधायो कन खोले बुध तू इयो तोखे बुधायो यार राजी न होजी त एडी सोणी सूरत छो दे जवाब दे राजिया तदे त सोणी सूरत दिने परवारन के भी दिनई न मञण वार के भी दिनई को अमीर को फकीर सूरत सभिनी के दिनई पर के अमीर कयई के फकीर कयई अमीर केर थियो तुझे नजर में बिल्डिंग वारो माड़ी वारो आशिकन जे नजर में अमीर उहो थियो जह मुस्तफा सा पेच पातो जवाब दे दुनिया में नारो लगंदो हुस्न जे बुनियाद ते दुनिया में जिक्र थींदो आ इल्म जे बुनियाद ते दुनिया में शोहरत हलंदी आ खानदान जे बुनियाद ते आ तो खां तो पुछां हिकड़ो मुस्तफा जो गुलाम जंहिंजो नालो बिलाल
जवाब दे उन सोने बिलाल के हुस्न कहिड़ो आ जो रंग दुनिया में जेको नारो लगंदो आ सो फलाने दे निहार फलाने जी सूहन निहार मुझे बिलाल जी ज़ाहिरी का सूहन है फलाने जी दौलत निहार कमरा ये 5-5 जे नोटन सा भरिया पिया हन जणो के हारी जे 28 जे वांगणन जा पाचका कोयटाला तैयार लगा पिया हन पर्दे जे अंदर है लेकिन आहे सच ये जा टमाटन जाया मुझा दोस्त वांगणन या मारू कद्दू जा पाचका कोयटाला भरिया पिया हन ट्रक जे बस जे त भरियो के जी बनी थी 20 एकड़ विका में खण हिकड़ो पाचको कट खण ही 20 करोड़ ये विराजी विया जण फकीर को नंगर जी देग पियो विराए लेकिन मुझा यार हिकड़ो जवाब दे हिकड़ो जवाब दे इत करना बारो जेडी मलक कब में दो कानो यार नसीब करे लतीफ दाह के बर बंजू वेही अदा अग्या केड़ी कंदे गालड़ी यानी मानी मोटिया पर कान खबर पेगी यार अज दिनाऊं सके तेरो मुझा सोना इते टाइम गुजरी विंदो इते टाइम निकरी विंदो पांचो न कमायो ते पिने टुकुर मिली विंदो कहे पाड़े वारे के रहम विंदो भला उछला दिनो टुकुर मिली विंदो लेकिन कब्र में कोई को नहीं दई कन खोले बुध कब्र में कोई को नहीं दई न अमान वारिस करे छली दई अगर उम्मीद आगे त हिकड़े यार में अगर उम्मीद आगे त हिकड़े लजपाल में मां तो खां तो पुछा सियासत जा शौकीन जेकॾहिं झंडो भी नहणी नारो भी नहणी कमला ईंदे या कंध हेठ कंदे जवाब दे झंडो भी पार्टी जो कोन चाढ़े जेडी मल वंड थो विराजे जेडी मल बिजली थी विराजे नौकरियों विराजन थियूं दे खबर हली सामो चवंदे त मुझो हक दियो या शर्म को कुंड में बीठो हुंदे अज सच त चो पाण के छा कंदे कुंड में बीही रहंदे झंडो भी कोन खयो नारो भी कोन हाणे केड़ो वनी घुरा अगलो दे जन चवे दे खबर तो पापा जे घोरी जुमन खान खां शर्म खांद झुकी विदो चंदो व냐ई को नथो इते त नवी दे तरे भी टाइम गुजरंदो पर यार हुते त न वञण सा टाइम गुजरंदो ही कोई गाल उम्मीद है अमा समझी विया हुंदा ओ मुझा सोना कब्र में कोई नहीं दे कोई नहीं दे हा हिकड़ो यार ईंदो केड़ो लजपाल ईंदो जो जे मीलाद जे लाही हेतरियूं विखूं खणी पद में परियल गोठ पंजो पीर परियल का कंहिंजा नाला वठला किथां किथां का जेके भी दोस्त आया हो इन लाने के केर सुञाणे इनके केर सुञाणे जब तक बिके न थे कोई पूछता न था एक महबूब ने खरीद कर अनमोल कर दिया अज जेका इज्जत हिन हुजूर जे सुन्नत जे करिया जेका इज्जत हुजूर जे सुन्नत जे करिया इहो ई मौलवी तहां जाडो समतव खुदा जो इज्जत दींदौस इज्जत मौलवी के आया हुजूर जे सुन्नत के जवाब तदे पो जे करे दुनिया में इज्जत ही मिलई उन सा नीह रख उन सा प्यार कर तुझे इज्जत में कमी को नहीं दी इंशाअल्लाह ताला तो मुझा सोना बस माजरत सा बिन कला कनारो ता का माफी पे उठे ऐलान करने की जरूरत को ने का मुझा सोना ये दुनिया फानिया ये दुबिज तनीब तो जो आसरो अवल दई उनन के उभारी सिज इन बनिया मथा बिज केई हारी दड़ हलिया अज तू असां सुभाणे कोन होंदासी ओ मुझा सोना उन बनी जे ला बिज तैयार कर जिथे घणो टाइम रहणो थई केर न ईंदे हा ईंदो अम्मा आमिना जो लाल मदीने जो महबूब मुस्तफा ईंदो मुझा दोस्त बस उन कब्र के कब्र में पेरड़ो पाए त कंध शर्म का झुकी न वने बल्कि नेण मथे खणी चवा यार इन दीदार ला त सजी जिंदगी तड़पंदो हुयो से इन दीदार ला त दुआऊं घरंदो हुयो से त उते अच जा
ओ मुझा मदीने जा साईं जिते पंहिंजा छदे वींदा अली नवाज़ विझी मुंह ते मिट्टीअ जा बण विझी मुंह ते कोटे खडड़ी आशिक लटे वींदा उते अच जा ओ मुझा मदीने जा साईं जिते पंहिंजा मुझे मदीने जे मीर खे सदड़ा कंदो कर रात जो निंद्र पो कंदो कर अखड़ियूं बंद करे यार के चौंदो कर सोना पारत थे जेडी मल मुनकर नकीर अचनी ऐं पुछनी त दे खबर हिन महबूब ला छा चवंदो हुए वक्त को न तो खोलिया रब ला चवंदे तुझो रब केरा करंट पोजीशन बुधा पर जेडी मल न यार ने आंगुर खणी चंदा त ई को चवंदे त ही महबूब केरा न मन कान तकूल फी हक हाज़र रजुल दे खबर दुनिया जे तख्ते ते हिन महबूब ला तू अकीदो केड़ो रखदो होए छा चवंदो है उन महबूब ला को आशिक चवंदो इन यार जे ला इन दी ला त रड़ियूं कंदोस त सोना जने सभई छडे वञन मुस्तफा पाक लोढ़ो अज़ा पोजी पारत आहे पुनल खे लोढ़ो अजीज व्या लटे वो लटेला पोजी पारत आहे पुनल खे सबंजी पारत आ मुझे साईं खे अल्लाह जो अवां जो कयल प्रोग्राम अदा अली नवाज़ चढ़ाई तुझा जेके साथी जनतो के हिम्मतों मेहनतों करायूं अल्लाह अवां जो प्रोग्राम पांजे बारगाह रब्बुल इज्जत में कबूल फरमाए मुझा करीम रब इन प्रोग्राम जे बरकत सा तुझे जिक्र जे बरकत सा हुजूर जे दुरूद जे बरकत सा मीलाद मुस्तफा जे बरकत सा जेको फकीरन नंगर न्याज कयो मौला उन जे बरकत सा मरहूम मगफूर मिजद अली चांडियो जी बख्शिश फरमाया जा मौला खान हुसैन चांडियो जी बख्शिश फरमाया जा मोहम्मद यासीन खोसे जी बख्शिश फरमाया जा मौला मुझे मुस्तफा जी सजी उम्मत जी बख्शिश फरमाया जा या अल्लाह जेके आया हूं उन्हन के भी माफ फरमाया जा जेके परे परे वेठा न आया हन मौला उन्हन के भी माफ फरमाया जा मुझा करीम रब इन फकीरन जो कयल फरमाया जा मौला न सबनी आशिकन जे सदके में इनन सभिनी दीवानन जे सदके मौला इनन जे बचड़न के तो खुश रख जा उनन जे सदके मुंह मिस्कीन जे बचड़न जी भी पारत थे मुझा मौला मुझे बचड़े के जेका तकलीफ आ दूर फरमा जा हुजूर जे सदके अल्लाह फरमाया लक़द मन्नल्लाह बेशक मन रात हो या अय्युहन्नास क़द जाकुम रसूल मोकलो थम खास रसूल अजु या अय्युहल अजु लक़द मन्नल्लाहु अलल लक़द मन्नल्लाहु शक न कजो अल्लाह खास एहसान कयो आ अलल मुमिनीन रात को ऐलान इंसान जात ला होयो टाइम ओवर थिया थोड़ो सिर्फ ने खास के खोलिया थोड़ो मौला तुझा एहसान अणखुट हन बुद्धो आ काफी तकरीर में दोस्त चवंदा त अल्लाह कोई एहसान को न जतायो खुदा एहसान जताया हन फबि अय्यि आला रब्बिकुमा तुकज़िबान केतरा दफा लिखला मतलब छाहे केड़न केड़न नेमतन जो इनकार कंदे एहसान खुदा बुधायो कुल हुवल्लज़ी अनशा तशकुरून महबूब ऐलान कर अखियूं दिनियूं मान कन दिना मान दिल दिनी मान पो बिमा अल्लाह जो शुक्रानो अदा नथा कन जी मुझा दोस्त अल्लाह एहसान जताया हन लेकिन हित एहसान में अल्लाह ऐलान कयो आ त मां मोमिनन ते एहसान कयो आ खास हो सभिनी ते ही एहसान बो खासात ने जिला चूंड भी खासा बस सादन लफ्जन में जुमलो तो चवा सादन लफ्जन में अल्लाह जह दुआ घुरी मौला पुटड़ा खपन रब चे वचे वठ हड़ी नी पुट दई अल्लाह पाजे कुदरत जे खजाने में निहारियो काई कमी कान आई
काई कमी कान आई जन चे मौला सोनी सोनी ज़ाल दे अड़ी के कुंजू कुंजुन जड़ियों सोनियों हुरू दई छड़ी हिय जो निहारी खुदा जे खजाने में कमी कुदरत जे खजाने में ॾिठो कमी कान हुई जॾहिं न अल्लाह पंहिंजो महबूब ॾिनो महबूब ॾेई करे अल्लाह जो पंहिंजे कुदरत जे खजाने में ॾिठो त मुहम्मद हिकिड़ो ई हुयो जेको ॾेई छॾे में ॿी का शइ मुहम्मद कोन खुदा जे कुदरत जे खजाने में हर शइ अणखुट हुई मगर मुहम्मद हिकिड़ो हुयो हर शइ अणखुट हुई ॾींदो वियो वंडींदो वियो निहारी कमी कान्हे का लेखो ई कोन कई पर जेको यार ई हिकिड़ो हुयो जेॾी महिल उहो ॾेई करे पंहिंजे खज़ाननि में निहारे त खज़ानो पोइते ख़ाली हुजे यार हिकिड़ो ई हुयो मुहम्मद हिकिड़ो आहे ॿियो बनायो ई नाहे ऐलान करे चयो ओ मुझे मुस्तफा जा दीवानो ए खास एहसान तव्हां जे मथां ॾुखियो हूंदो आहे मां रब तव्हां ते एहसान खास करे ॾेई छॾियो आहे हाणे जवाब दे मुखे उन रब जा दोरा कीअं ॻायूं चो अल्लाह जे क़ुरान जूं महफ़िलूं सजाए ॻायूं महबूब मुस्तफा जे अचण जी ख़ुशी कीअं कयूं चो हुजूर जा गीत ॻाए ख़ुशी कयूं अल्लाह ताला तव्हां असांखे ज़िंदगी भर मरण घड़ीअ ताईं मुस्तफा जो सचो आशिक़ ऐं ग़ुलाम बनाए हिन दोस्त कार्ड रखियो तव्हां सोचो मतां कंहिं शादीअ जो सथल जन्नत वारो आहे तव्हां दोस्तनि खे दावत थी ॾिजे निगरान आहे जलूस जो रईस सनम खान चांडियो ज़ेरे क़ियादत आहे रईस ख़ालिद हुसैन चांडियो पहिरीं ॻाल्हि त चांडियनि खे खोसनि खे लाखनि खे मां यकीन कयो सॼी सिंध में घुमा पियो पर जिन हिन इलाइक़े जा अमीर ऐं रईस पक्का सुन्नी ऐं हेठि वेही मुंहिंजे मुस्तफा जो शान ॿुधंदा आहिनि कराची खां मथे जबलनि में वेंदा आहियूं उते जा MPA MNA बि ईअं आहिनि ईअं आम माण्हुनि सां गॾु वेही मुस्तफा जो शान ॿुधंदा आहिनि पर उतां त माना इलाइक़े जी रस्म आहे हिते इलाइक़े जी रस्म ख़बर अथव त कहिड़ी आहे हथ विठीड़ चोचीच जे हिन सां ॾिबो पर हुज़ूर जे मीलाद जे जुलूस जी क़ियादत रहे सकनि अल्लाह उन्हनि जे वेढ़नि खे आबाद आमीन मां खुदा जो कसम कोन थो सुञाणा करे सनम खान केर मां नथो सुञाणो जेको हुजूर जे मीलाद जे जुलूस जी क़ियादत थो करे 3 सितंबर बरोज़ अरा ज़ोहर नमाज का असर नमाज ताईं बमकाम गोठ सैयद पीर परियल शाह सकरंड अल्लाह जी ज़ात बाबरकात तव्हां खे हिम्मत ॾींदो पुठियां लाइ छा आहे ख़बर नाहे बाकी तस्वीरूं हन मुंहिंजा दोस्तों अवां के उन्हनि जी दावत आहे मूंखे माफ़ कजो मां अवां खे टाइम थोरो ॾिनो पर जेको टाइम ॾिनुमि दिलि खोले ॾिनुमि अल्लाह मुंहिंजो चवणु ईंदो इहो जुमिलो गौर सां ॿुधो हे जलसो अदा अली नवाज़ छो सजायो मक़सदु हुयो न त अल्लाह राज़ी थे अल्लाह जो महबूब राज़ी थे असां जो मुश्किलातूं दूर थियनि ऐं जेके असांजा अज़ीज़ अकारबन रब उन्हनि जी बख़्शिश फरमाए उन्हनि जी क़ब्र खे रब जन्नत जे बाग़नि मां हिकिड़ो बाग़ बनाए उम्मीद हुई न मक़सदु हुयो न हिन नंढड़े जुलूस जो बि हिकिड़ो मक़सदु आहे त मां तोखां थो पुछां मदीने जे साईं खे रब जो मोकिलियो हुयो बिन सां आयो आ रबियुल अव्वल में सिर्फ इहो याद न कर त हुजूर आयो आ इहो याद कर हुजूर आयो आ हुजूर जो अचण दुनिया के रब रंग लायो आ इहो नहीं मुंहिंजा दोस्त ईमान के नौ करे रबियुल अव्वल जो चंड ॾिसी रुगी मुबारक न इन नियत सां अॻिते वध अगर 11 महीना बेनमाज़ी हुयुसि चंड ॾिसी चयो मुंहिंजा मौला या पक्को नमाज़ी बनाए जेकरे अग में पंजन गरीबन खाधो खाराईंदो होए अज़म कर मौला हिम्मत दिया त 10 मिस्कीनन के खाधो खाराया जी रुगी जलसा जुलूस न रुगी नमाज टाइम थो वञे न त मां कुरान पढ़ा लैसल बिर अंतु वल्लू वजूहकुम क़िबल अल मशरिक़ वल मग़रिब वलाकिन अल बिर मन आमन बिल्लाहि वल यौमिल आखिर की रुगी या काने त तहां काबे जे तरफ मोड़ करे वेठा हो इहा भी ने किया लेकिन उन का वडी ने की केड़ी अल्लाह जे मथा ईमान आणियो अल्लाह जे अंबिया जे मथा ईमान आणियो किताबन आसमानी किताबन ते ईमान आणियो फरिश्तन ते ईमान आणे पो छा कयो व आतल माल अला हुब्बिही रब चे तो मां जाना थो दौलत ता के मिठी आ मां रब जाना थो ता के मिठी आ मेहनत करे कमाई थव रब चवे तो इन दौलत पांजे रिश्तेदारन ते खर्च कयो
नमाज़ूं भलियूं, रोज़ा भला, ज़कातूं भलियूं, हज भला, पर पंहिंजे रिश्तेदारनि ते ख़र्च कयो। असां राजन खे ॾींदासीं, रिश्तेदारनि खे कोन ॾींदासीं। न मुंहिंजे छठीअ जो सदको न भरियो हो। यादि रखजा, जेकॾहिं तुंहिंजो रिश्तेदार किथे मोहताज आ, मदीने जे मीर जा आशिक, हर सूरत में उन ताईं उन जो हक़ पहुचा। अगरि ॾिसीं थो त मूंसां कावड़ियल मूंखां कोन वठंदो, पांज़ खे अॻियां कर, पाण खे गुम कर, हुन जे मुश्किल खे हल कर। रब थो चवे इरहम, रब जे महबूब चे इरहम मन फिल अर्द यरहमुक मन फिस समा। ज़मीन ते हलंदड़ जे हिकड़ी मुश्किल खे आसान कर, रहम कर, रब तुझो 70 मुश्किलातूं आसान करे छॾींदो। रब थोरो खाइण वारो न आहे। अचो त यो अज़म कयो, रबियुल अव्वल जे इश्क ऐं कूड़ अॻ में ॾींहं में 5-6 हणंदो होए। सफ़ा इनकार कर, आदत हुजे त भला 3 छॾे ॿिनि ते वञी पाण खे बीहा। अल्लाह जे